वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठ क़ौमी इक़्तिसादी काउंसिल जो इजलास ईंदड़ बजट बाबत मंजूरी ॾिनी वेंदी। ज़रियनि मूजिब ईंदड़ माली साल लाइ 3,795 अरब रुपयनि जी तरक़ियाती बजट जी मंजूरी ॾिनी वेंदी। KP लाइ 440 अरब रुपयनि जी तरक़ियाती बजट मंजूर थींदी। वफ़ाक़ लाइ 1,000 रुपयनि जी तरक़ियाती बजट जी मंजूरी ॾिनी वेंदी। पंजाब लाइ 1,088 अरब रुपया ऐं सिंध लाइ 887 अरब रुपयनि जी तरक़ियाती बजट जी मंजूरी ॾिनी वेंदी। बलूचिस्तान लाइ 280 अरब रुपयनि जी तरक़ियाती बजट जी मंजूरी ॾिनी वेंदी। नरेंद्र मोदी असल में इसराइली वज़ीर आज़म जी कॉपी आहे। मोदी गुजरात जो कासाई बणियो, पोइ कश्मीर जो कासाई ऐं हाणे सिंध तहज़ीब खे चिथण जी ख़्वाहिश रखे थो। पाणीअ खे हथियार तौरु इस्तेमालु करण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। भारत कश्मीर में जेके तब्दीलियूं कयूं उहे इसराइल मां मुतासिर थी कयूं वयूं। बदकिस्मती सां भारत ग़लति मिसालनि मां मुतासिर थी रहियो आहे। पाकिस्तान जे सिफ़ारती मिशन जे सरबराह बिलावल भुट्टो ज़रदारी जी न्यूयॉर्क में न्यूज़ कॉन्फ्रेंस चवे थो भारती हुकूमत एतिराफ़ कयो त पाकिस्तान में दहशतगर्दी में मुलविस आहिनि। भारत अॼु ताईं पाकिस्तान जी दहशतगर्दी बाबति ख़दशनि खे ख़तमु करण लाइ के बि संजीदा क़दम न आहिनि खयां। पाकिस्तान हिन वक़्तु सभिनी मामलनि ते ॻाल्हियुनि जे लाइ तयारु आहे, जंहिंमें दहशतगर्दी जो मामिलो बि शामिल हुजे। सूरत हाल खे ख़राब थियण खां अॻु आलमी बिरादरी खे किरदारु निभाइणु घुरिजे। दुनिया खे ॿुधाए छॾियो आहे त भारत अगराई कई त भरपूर जवाबु ॾिबो। भारत पहलगाम वाक़े जो कूड़ो इल्ज़ाम मढ़ियो। पहलगाम वाक़े जे हवाले सां भारती कूड़ बाबति दुनिया खे आगाह कयो। भारती जारी जे मामले ते चीन पाकिस्तान जी भरपूर हिमायत कई। पाकिस्तान इस्राइती अंदाज़ सां दुनिया आॾो पंहिंजो मौक़िफ़ रखियो। दुनिया पाकिस्तान जे मौक़िफ़ खे तस्लीम करे रही आहे। आलमी बिरादरी असांजे मौक़िफ़ खे सुठे नमूने सां सम्झी चुकी आहे। नायब वज़ीर आज़म परॾेही वज़ीर इसहाक़ डार जी प्रेस कॉन्फ्रेंस। नायब वज़ीर आज़म चयो त भारत जी ख़िते में बालादस्ती जी दावा कूड़ ते ॿधल आहे। पाकिस्तान पंहिंजे दिफ़ा जो हक़ रखंदे भारती जारियत जो मुक़ाबिलो कयो। भारत में मातम थी रहियो आहे। हिक ॿिए मथां इल्ज़ाम मढ़िया पिया वञनि। बलूचिस्तान में दहशतगर्द कार्रवाइनि में भारत मुलविस आहे। भारत गैर मैदान ते शिकस्त ॾिनी आहे। भारतीय हुकूमत ऐं मीडिया कूड़ियुनि ख़बरुनि जो सहारो वरितो। भारतीय हुकूमत दहशतगर्दी खे पंहिंजी परॾेही पॉलिसी जो हिसो बणायो आहे। मोदी पंहिंजी चूंड मुहिम दौरान तक़रीर में बलूचिस्तान जी ॻाल्हियूं कंदो रहंदो आहे। इतलात वारे वफ़ाक़ी वज़ीर अतातार जी न्यूज़ कॉन्फ्रेंस चवे थो भारती दहशतगर्दी ऑस्ट्रेलिया, अमेरिका ऐं कैनेडा ताईं पहुची चुकी आहे। पाकिस्तान जी मस्बत सहाफ़त जी सॼी दुनिया वाखाण करे रही आहे। पाकिस्तान ज़िम्मेवारी सां भारती जारियत जो मुक़ाबिलो कयो। फितनल हिंदुस्तान जो कामयाबी सां ख़ात्मो कंदासीं। पाक फ़ौज हर क़िस्म जे दहशतगर्दी जो ख़ात्मो आणण लाइ पुरज़म आहे। ऑपरेशन बुनियान मरसूस खे हमेशह तारीख़ में यादि रखियो वेंदो। बलूचिस्तान पाकिस्तान जी लाइफ लाइन आहे। अमन ऐं इस्तेहकाम लाइ कोशिशूं जारी रहंदियूं। छिकताइण वारी सूरत हाल में पाकिस्तान इतिहाद ऐं सब्र जो मुज़ाहिरो कयो आहे। पाकिस्तान जे सिफ़ारती मिशन जे सरबराह बिलावल भुट्टो ज़रदारी जी क़यादत में आला सतही वफ़द वाशिंगटन पहुतल। पाकिस्तानी सफ़ीर रिज़वान सईद शेख पार्लिमानी वफ़द जो इस्तक़बाल कयो। वफ़द अमेरिकी अमलदारनि ऐं थिंक टैंक आॾो भारती जारियत बाबति पंहिंजो मौक़िफ़ पेश कंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी ट्रंप इंतज़ामिया ते कश्मीर जो मसइलो हल कराइण लाइ ज़ोर भरींदो। बिलावल भुट्टो ज़रदारी पाकिस्तान जो केस UN सेक्रेटरी जनरल आॾो पेश करे छॾियो। बिलावल भुट्टो ज़रदारी जी पार्लिमानी वफ़द सां गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतरेस सां मुलाक़ात। एंटोनियो गुतरेस खे वज़ीर आज़म जो ख़त पेश। सिफ़ारती मिशन जे सरबराह जी सिंतास मुआहिदे खे हल कराइण जी अपील। बिलावल भुट्टो ज़रदारी पहलगाम हमले खां पोइ भारत जे बेबुनियाद इल्ज़ामनि खे रद्द करे छॾियो। चवे थो भारत जा हिकतरफ़ा फ़ौजी उपाउ ख़िते जे अमन लाइ ख़तरो आहिनि। सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतरेस पाकिस्तान जे अमन पसंदी जी वाखाण कंदे ॾखण एशिया में चिकताण घटाइण लाइ गॾियल क़ौमुनि जे सहकार जो यकीन ॾियारियो। बिलावल भुट्टो ज़रदारी जी पार्लिमानी वफ़द सां गॾियल क़ौमुनि जे जनरल असेंबली जे सदर फैमिलियन योंग सां बि मुलाक़ात। बिलावल भुट्टो ज़रदारी आलमी बिरादरी ते ज़ोर भरियो त सिंतास मुआहिदे जी बहाली ऐं ॻाल्हियुनि जी शुरूआत लाइ किरदारु अदा करे। सिक्योरिटी फोर्सेस जो उत्तर वज़ीरिस्तान जे इलाइक़े तथा खेल में इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन ISBR मूजिब दहशतगर्दनि ख़िलाफ़ कार्रवाई में 14 भारती स्पॉन्सर्ड ख़वारिजी मारिजी विया। ऑपरेशन में मारिजी वियल ख़वारिजियुनि वटां हथियार ऐं गोलियूं हथ कयूं वयूं। इलाइक़े में ख़वारिजियुनि जे ख़ात्मे लाइ क्लीयरेंस ऑपरेशन जारी आहे। सदर आसिफ अली ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां उत्तर वज़ीरिस्तान में 14 दहशतगर्दनि खे मारण ते सिक्योरिटी फोर्सेस जी वाखाण। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चवे थो इंसानियत जे दुश्मन दहशतगर्दनि जा आज़म खे मिट्टी में मिलाए छॾींदासीं। सिक्योरिटी फोर्सेस जे पेशेवरानी महारत सबबि दहशतगर्दी जो जल्द ख़ात्मो आणींदासीं। हुकूमत ऐं सिक्योरिटी फोर्सेस मुल्क मां दहशतगर्दनि जे मुकमल ख़ात्मे लाइ पुरज़म आहिनि। वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह जो आलमी बिरादरी खां फ़लस्तीनियुनि में
फ़लस्तीन में ॿारनि ते थींदड़ ज़ुल्म बंदि कराइण जो मुतालबो मासूम ॿारनि लाइ महफ़ूज़ दुनिया असांजो फ़र्ज़ु आहे। इंसानियत जो उसूल आहे त असां ॿारनि खे जंग जे असरनि खां बचायूं। फ़लस्तीन में ॿारनि ते जंगी ज़ुल्म इंसानियत ख़िलाफ़ ॾोह आहे। गॾियल क़ौमूं फ़लस्तीन ऐं कश्मीर में ॿारनि ते इसराइली ऐं भारतीय जारियत खे फ़ौरी बंदि कनि। वॾे वज़ीर सैयद मुरादली शाह जो ॿारनि ते जारियत जे आलमी ॾींहं ते पैगाम चवे थो ॿारनि खे तहफ़ुज़ ॾियणु सिंध हुकूमत जी पहिरीं तरजीह आहे। ॿारनि जी अग़वा जिनसी तशद्दुद ऐं तालीम ते हमिलो बर्दाश्त जोॻो नाहे। सिंध हुकूमत ॿारनि जे हक़नि जी हिफ़ाज़त लाइ पुरज़म आहे। सिंध में चाइल्ड प्रोटेक्शन यूनिट्स जो दाइरो समूरनि ज़िलनि ताईं वधायो वेंदो। घटि उमिरि ॿारनि सां थींदड़ ज़ुल्म ख़िलाफ़ कानून ते सख़्ती सां अमल दरामद जारी आहे। हज जूं रस्मूं अॼु खां शुरू। दुनिया जी कुंड कुर्च मां लखें हाजियुनि जी मिना ॾांहुं रवानगी। दुनिया जी कुंड कुर्च मां लखें हज पांधीअड़ा ख़मीस जे सुबुह ताईं मिना में इबादत में मसरूफ़ रहंदा। अॼु पंहिंजी रिहाइशगाह खां अहराम ॿधण खां पोइ हाजी 2 रकातूं नफ़िल नमाज़ अदा करे मिना लाइ रवाना थींदा। 9 ज़ुल्हज ते इरफात जे मैदान ॾांहुं रवाना थींदा त जीअं हज जो मुखी वक़ूफ़ अदा करे सघनि। ईरान खे मुआइदो करणु घुर्जे या नतीजनि जे लाइ तयारु रहणु घुर्जे। अमेरिका हिकु भेरो ॿीहर ईरान खे धमकी ॾेई छॾी। व्हाइट हाउस जी तर्जुमान कैरोलाइन ल्यूट प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त ईरान खे मुआइदे लाइ तफ़सीली दस्तावेज़ पेश कया आहिनि। अमेरिकी सदर रूस ऐं यूक्रेन बाबति पुरुमीद आहे। यूक्रेन हमले खां अॻु रूस खे बि आगाह न कयो वियो। यूक्रेन मूजिबि रूस ते 117 ड्रोन सां हमला थिया। सदर ट्रंप खे बि यूक्रेनी हमले जी ख़बर न हुई। ऐं अमेरिका अॻियां न झुकंदासीं। ईरानी सदर मसूद पेज़ेश्कियान जो अमेरिका खे वाज़े पैगाम। ईरानी सदर अमेरिकी दबाव जो सख़्तु जवाबु ॾींदे चयो त को बि आज़ादु माण्हू ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ी जे अॻियां न झुकंदो। अमेरिकी दबाव ईरान जे एटमी प्रोग्राम खे ख़तमु नथो करे सघे। असां पंहिंजे उसूली मौक़िफ़ ते का बि सौदेबाज़ी न कंदासीं।